के बलोचिस्तान में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त बचलपुर जे वेझो देर ठट जागीर में ॿोॾि सबबि ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजो सामान कढण में मसरूफ़ आहिनि। सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान ॿेड़िन वसीले पके ॾांहुं मुंतक़िल करे रहिया आहिनि। अव्हांखे शेर मोहम्मद ओठे जी रिपोर्ट मुताबिक़ केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। हिते अहम ख़बर ॾींदा हलूं त ॿोॾि सबबि ॻोठाणा सख़्तु परेशान थी विया आहिनि ऐं पंहिंजो माली सामान ॿेड़िन वसीले ॿाहिरि कढण में मसरूफ़ आहिनि। अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त बचलपुर जे वेझो देर ठट जागीर में ॿोॾि सबबि ॻोठाणा सख़्तु परेशान थी विया आहिनि ऐं केतिरी बिरादरियुनि जा फसल पाणी हेठि अची विया आहिनि।